रिश्तो करीबन करीबन फरमाया त औरत मर्द जे ॾींहं जी पासराती मां पैदा थी आहे। फितरी तरह उन में ॾिंगाण आहे। पासराती ॾिंगी हूंदी आहे, इहा फितरी तरह उन में ॾिंगाण आहे। उन ॾिंगाण जे बावजूदि उन में तव्हां फ़ाइदो वठंदव, नफ़ो वठंदव त नफ़ो मिलंदो, पर ज़बरदस्ती चओ त हिनखे मां सिधो कयां त टुटी पवंदी। हुनजो टुटणु हुनजी तलाक। इन जे लाइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त पंहिंजे घर वारनि सां नरमी इख्तियार कयो ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त ख़ैरुकुम लिनिसाइही व बनातिही, तव्हां में सभिनी खां भलो माण्हू उहो आहे जेको पंहिंजे घर वारनि सां भलो हलंदो आहे, पंहिंजे नियाणियुनि सां भलो हलंदो आहे। हिकिड़े भेरे असां ॿियाणियूं दाह खणी आयूं हबीबन करीमन वटि, या रसूल अल्लाह असांजे मुड़ुसनि असांखे मारियो आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सहाबा किराम खे गॾु करे उन्हनि खे नसीहत फरमाई त उहे माण्हू सुठा न आहिनि जेके पंहिंजे घर वारनि खे मारनि। साईं जन मारण खां मना फरमाई। केतिरा माण्हू अहिड़ा आहिनि जेके वीचारनि घर वारनि खे मारनि था, कुटनि था, धक हणनि था ऐं हुकुम हलाइनि था, ज़बरदस्ती पंहिंजी ॾाढ मुड़सी ॾेखारनि था। इन सां सख़्ती करण सां घर न हलंदो आहे। केॾी महिल सख़्ती जेकॾहिं कई सही त वरी उनजे मथां नरमी कबी। मिसाल कयो औरत खां का ग़लती थी वञे, उन सां सख़्ती कयईं त वरी उन सां नरमी सां पेश अचिजे। जीअं मिसाल फट थी पवंदो आहे, ॻढ़ थी पवंदो आहे, पोइ सूर कंदो आहे, पोइ उनखे ऑपरेशन करे कटिबो आहे, ख़राबु गंद निकिरंदो त ठरी पवंदी जाइ। पर उहो जेॾीमहिल चीरे उहो ख़राबु खून कढिबो त वरी मथां पटी बि कबी आहे, मरहम कबी, पटी कबी, त जीअं वरी फट छुटे न। असुलु मक़सदु उहो गंद ख़राबु रतु कढिणो हुयो, उहो कढियोसीं, पर हाणे उनखे वरी ईअं छॾे त न ॾिबो न, छॾिबो त रहंदो, वरी ज़ख़म वधी वेंदो, वरी उनखे टाका हणिबा, वरी साईं पटी लॻाइबी, मरहम कबी, उनखे मलम पटी कबी तव्हांजो फट छुटी वञे। हाणे औरत में मिसाल का ग़लती थिए थी, पोइ माण्हू ॾंडो हणंदा, मार कढंदा, मार त कढियो, पर वरी मथां प्यार बि त ॾियो न, वरी मथां हुन ते मरहम बि त रखो न। जेकॾहिं रुॻे मार कुट कबी त घर फिटी वेंदो वॼो। वरी जेकॾहिं हुन ते प्यार ऐं मुहबत ऐं शफ़क़त जो हथु रखिबो त बैलेंस क़ाइमु थी वेंदो। बुज़ुर्गनि फरमायो आहे त औरत ऐं मर्द जो मामिलो कचे धागे वांगुरु आहे। कचो धागो हूंदो आहे, उनजो हिकिड़ो छेड़ो मर्द वटि आहे, ॿियो छेड़ो औरत वटि आहे। हाणे जेकॾहिं औरत छिके थी धागे खे ऐं मर्द बि छिकींदो त धागो टुटी पवंदो। जेकॾहिं औरत छिके थी त मर्द खे खपे त हुनखे ढरड़ो करे, भली उहा छिके हे ढर ॾिए, वरी जेॾी महिल उहा पंहिंजो दंग थिए त पोइ हुनखे छिके, पोइ छिके। वरी जेॾी महिल के पंहिंजो मर्द छिके थो उन धागे खे त औरत खे खपे त उहा ढर ॾिए, औरत ढर ॾिए। छिजी पवंदो। जेकॾहिं ईअं थिए थो न, अक्सर घर टुटनि ईअं था, धागे खे उहो होॾे थी छिके, उहो होॾे थो छिके, पोइ धागो टुटियो वञे।
हिकिड़ो बुज़ुर्ग हो, उनजी घरवारी ॾाढी छेड़ेकार ऐं बुज़ुर्ग खे असुल मञंदी न हुई। बुज़ुर्ग चयो त हिनखे का करामत ॾेखारिया, रन मञे ई कोन थी, सॼी दुनिया मूंखे मञे थी, हर को माण्हू मूंखे साईं साईं सॾे थो, हर को मुंहिंजा हथ चुमे थो, हीअ ज़ाल नथी मञे, हिनखे का करामत ॾेखारिया। उहो ॿाहिरि वियो वञी उॾाणो मथे, हीअं आसमान ते घर जे मथां हीअं उॾामे पियो। ज़ाल बि ॾिठो त को माण्हू आहे जेको हवा ते पखियुनि वांगुरु उॾामे पियो। शाम थी लही आहे। ज़ाल चवणु लॻी, तूं चईं थो अलाह वारो, तूं छाजो अलाह वारो आहीं? अलाह वारो मूं अॼु ॾिठो जेको हवा में उॾामे पियो, पखियुनि वांगुरु परवाज़ पियो करे, इहे आहिनि अलाह वारा। तूं निभागा, तूं छाजो अलाह वारो आहीं? जी ॻाल्हि ॿुधई, इहो जेको उॾामे पियो न, इहो मां हुयुसि। जी हा, इहो तूं हुई? मां बि चवां थो उॾामण ॾांहुं ई नथो अचेसि। आसीरा पासीरा रामारा पियो ॾे, मूं चयो इजो थो किरे, इजो थो किरे, इजो थो घाटो भॼेसि। इहो तूं हुई? औरतुनि खे अलाह हिदायत ॾिए।